जमायत इस्लामी सिंध जे अमीर ऐं अॻूणे MNA मोहम्मद हुसैन मेहनती सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां बरसात जे पाणी खे कढण में 6 महीना लॻण वारे बयान खे हुकूमती नाकामी ऐं ॿोॾ सटियल अवाम जे फटनि ते लूण बुरकण बराबरि करार ॾींदे घुर कई आहे त शहरनि ॻोठनि तोड़े फसलुनि मां पाणी कढण लाइ हेवी मशीनरी जो इस्तेमालु कयो वञे। इहो कमु तुर्त फ़ौज जे हवाले कयो वञे। जमायत इस्लामी ऐं अल ख़िदमत जा कारकुन आख़िरी ॿोॾ मुतासिर जी बहाली ताईं पंहिंजी ख़िदमत जारी रखंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु कुबा ऑडिटोरियम में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कयो। हुन जो वधीक चवणु हो त हिन वक़्तु सॼी सिंध पाणी में बुॾे पई आहे। लखे माण्हू बेघर थी करे तरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जॾहिं त मासूम ॿार बुख तोड़े बीमारियुनि जे करे मौत जे मुंहं में वञी रहिया आहिनि। ॿोॾ मुतासिरनि लाइ आयल सामान बाज़ारुनि में विकामजी रहियो आहे। मुतासिरनि जो सभ खां पहिरियों मसइलो पाणी जो निकाल आहे, पर सिंध जी बेहिसी ऐं सुस्त रफ़्तार मां लॻे थो त पाणी जो निकाल या अवाम खे बचाइण बदिरां उन्हनि जे इमदाद में वधीक दिलचस्पी आहे। हुन चयो त हुकूमत तरफ़ां जेके नाले मात्र टैंक सिटी क़ाइमु कया विया आहिनि, उन्हनि में खाधे पीते तोड़े बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। अल ख़िदमत जा हज़ारे कारकुन ॿोॾ मुतासिरनि जी ख़िदमत में मसरूफ़ आहिनि। हुन मुतालबो कयो त ॿोॾ सटियल इलाइक़नि में मच्छरमार स्प्रे ऐं बुख़ार डेंगी जूं दवाउनि जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे।